मूं जंग वतन लाइ जोटरी आ, मूं जंग वतन लाइ जोटरी आ, मखदूम बिलावल मोटी आ, कावेरिन सां वेढ़ांद कयूं तो राह सके भिट धणी। मुंहिंजे प्यारे भाउ ज़ुल्फ़िकार कोलाची जे ॻोठ में गॾु थियल बुज़ुर्गो ऐं भाउरो जीए सिंधु देश जीए साईं जीअम से असां समूरनि क़ौमी कारकुननि सां ज़ुल्फ़िकार कोलाची जी तारीफ़ कराइण जी आउं सम्झां थो त का गुंजाइश ई कोन्हे, छो त उहो अज़ीम इंसान पंहिंजी सॼी ॼमार में सिंध जे हर उन वाहण वस्ती नंढे वॾे शहर में क़ौमी कारकुननि सां मिलंदो, न सिर्फ़ मिलंदो पर हर दुख सुख जी घड़ी में उन सां गॾु गुज़ारण वारो इंसान हो। ख़ासि करे कराची जे अंदरि जिते सिंधी माण्हू पंहिंजे वतन पंहिंजी सरज़मीन ते पंहिंजो पाण खे निंधड़ को अकेलो महसूस कंदो आहे, उते ही इंसान कराची जे कहिड़े बि इलाइक़े में कंहिं बि सिंधी माण्हू सां को मसइलो थींदो हो, हू बग़ैर कंहिं पार्टी फ़र्क़ जे आया हू कहिड़ी पार्टी जो आहे पर उन जे ॾुख सूर में पहुची करे उन्हनि जी मालिकी कंदो आहे ऐं कंदो रहंदो हुयो। ऐं इहो ई सबबु हुयो अॼु कराची जो हर ईमानदार क़ौमी कारकुन, कराची जो हर सिंधी माण्हू ज़ुल्फ़िकार कोलाची जे वञण खां पोइ पंहिंजो पाण खे अकेलो निंधड़ को महसूस करे रहियो आहे। पर मुंहिंजा साईं समूरनि सिंधी माण्हुनि खे यादि रखणु घुर्जे त ज़ुल्फ़िकार कोलाची जी जिदोजहद रहबर सिंध साईं जीअम सईद जे फिक्री पस मंज़र सां गॾोगॾु उन जी जदोजहद सिंध जे उन्हनि अज़ीम सूरनि दूल्हे दरिया ख़ान खां होश मोहम्मद शीदी खां वठी हिन दौर जे दरिया ख़ान खां वठी वेझे सिंध जे बहादुर पुट शफ़ी बुर्फ़ जो तसलसल आहे। उन जी जदोजहद हर सिंधी माण्हू खे न सिर्फ़ कमु ईंदी पर उन्हनि सिंधी माण्हुनि सां वचन था कयूं त जस्मम जो हर कारकुन ज़ुल्फ़िकार कोलाची थी सिंधी माण्हुनि जे नंगनि ऐं दंगनि लाइ पंहिंजा सिर ॾींदा, छो जो इहो असांजो फ़ैसिलो थियल आहे। असांजे दोस्त तव्हांखे ॿुधायो त असां जॾहिं हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई हुईसीं त असीं GS मुतहिदा महाज में शामिल थियूं था। उते असांखां सवाल कयो वियो त मुतहिदा महाज में शामिल थियण जो कहिड़ो मक़सदु आहे। असां उते चयोसीं त जिन दोस्तनि सां गॾु हुयासीं उहे बि सिर जा साईं, उन्हनि सां के बि इख़्तिलाफ़ कोन्हनि, पर GS मुतहिदा महाज में शामिल थियण जो मक़सदु इज़त भरियो मौत घुरण लाइ GS मुतहिदा महाज में शामिल थियूं था। ऐं समूरनि दोस्तनि में ज़ुल्फ़िकार कोलाची सभिनि खां गोए खणी वियो ऐं उहे समूरा क़ौमी कारकुन यकीन ॼाणो अॼु बि कतारूं ठाहियूं बीठा आहिनि इज़त जो मौत शल मूंखे नसीब थिए। इहा GS मुतहिदा महाज जे क़यादत ऐं GS मुतहिदा महाज जे कारकुन जो अज़म आहे। छो त सियासत तमामु घणी थिए थी, सियासत सिंध जे हर नंढे वॾे शहर में थिए थी, पर सियासत खे बेईमानी ऐं ठगी जे करे उनखे एतिरो त कमज़ोर कयो वियो आहे जो हर सिंध जो माण्हू जेकॾहिं कंहिंसां हिक ॿिए सां ठगी थो करे त चवे थो तूं मूंसां सियासत थो करी। अहिड़े दौर में
GS मुत्तहिदा महाल जो चेयरमैन शफी मोहम्मद उर्फत हुयो, जंहिं चयो त सियासत ठगी जो नालो न आहे। असांजी सियासत साईं GM सैयद वारी सियासत आहे। त साईं GM सैयद चवंदो हो त जॾहिं नबियुनि जे अचण जो सिलसिलो बंदि थी वियो आहे त हर ईमानदार क़ौमी कारकुननि खे उहो किरदारु अदा करणो पवंदो त नबी ऐं पैगंबर इन करे ईंदा हुआ त क़ौमुनि जी इस्लाह कनि, उनजी ख़ुशहाली तरक़ी जे लाइ उनजी ख़िदमत कनि। ऐं असांखे समूरनि क़ौमी कारकुननि खे साईं GM सैयद जी सुन्नत ते अमल कंदे ईमानदारी सां पंहिंजी क़ौम जी ख़िदमत करणी आहे। ऐं सिंधू देश जी दावा त हर को माण्हू पंहिंजे लेखे कंदो थो वठे। उन दौर में असांजे बहादुर चेयरमैन सिंध जे अंदरि इहा ॻाल्हि चिटे वाज़े नमूने सां चई त सिंध जी आज़ादी असांखे थाल में खणी अची पंजाबी कोन ॾींदा। पंजाबी दुनिया जो उहो बेग़ैरत नसुल आहे जेको सॼी दुनिया जे अंदरि पैसनि ते हिननि काबतुल्लाह ते गोलियूं हलायूं। हिननि जी मुस्लमानी इहा आहे त 30 लख बंगालियुनि जो क़त्लेआम कयूं। अहिड़े बेग़ैरत नसुल सां बंदूक जे ढेरे खां सवाइ वतन आज़ाद न थी सघंदो। ऐं तव्हां ॾिठो इहो ई सबबु आहे त अॼु असांजो बहादुर चेयरमैन ते किरोड़ रुपया इनाम रखी हुनखे रुपोश कयो वियो आहे त जीअं हू सिंध जे अंदरि खुलेआम रास्तो न करे सघे ऐं सिंधी माण्हुनि खां हुनखे ईअं कटे छॾियऊं जीअं माज़ी में साईं GM सैयद खे सन में क़ैद करे सिंधी माण्हुनि खां अलॻि करण जी कोशिशि कई। तॾहिं तारीख़ वरजायो त पंजाबियुनि जी उहा साज़िश उन ॾींहुं नाकाम थी वई जॾहिं पंजाबियुनि जी इहा हिकमत अमली हुई त सिंधी क़ौम सां साईं जो राब्तो न थींदो ऐं पोइ साईं जे वञण खां पोइ सिंध जे अंदरि साईं GM सैयद जो नाम निशान ख़तमु थी वेंदो। तव्हांखे यादि हूंदो उन वक़्त जी वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो चयो हो त GM सैयद का नजरिया GM सैयद के साथ कब्र में दफन हो गया, अब ऐसे ही जैसे गफ्फार खान का नजरिया खत्म हो गया, इसी तरह GM सैयद को कोई पूछने वाला नहीं होगा। तारीख़ पंहिंजो पाण खे वरजायो। उहा माई बेनज़ीर जॾहिं पंजाबियुनि जे हथां रावलपिंडी में शहीद थी सिंध जे अंदरि अचे थी, ॾाढी ख़ुदा जा भुट्टा जेके पाकिस्तान बचाइण लाइ एजेंटी जो किरदारु अदा कंदा हुआ ऐं उहा दावा पई माई करे त GM सैयद जो नज़रियो ख़तमु थी वेंदो। उनजे कब्र ते उनजी लाश ते न खपे न खपे पाकिस्तान न खपे जा क़ौम नाला हणी साबित कयो GM सैयद खे क़ौम खां कोई बि जुदा नथो करे सघे। त साॻे ई अंदाज़ में वरी असांजो चेयरमैन बि पहुच रहे पर GS मुत्तहिदा महाल जा समूरा कारकुन शफी उर्फत जी पंहिंजी क़ौम जी हिफ़ाज़त कंदा। ही चरी जा पुट ISI जा गुंडा चवनि था त शफी उर्फत जेकॾहिं परे आहे त मुज़फ़र भुट्टो सदाई कुर्बान शफी उर्फत आहे। चवंदुसि ऐं साॻे वक़्तु इहा दावा था कनि त सिंधू देश लिबरेशन आर्मी जो हेडक्वार्टर तबाह करे छॾियो। चवां थो त चरी जा पुटो हर माण्हू सिंध जो गैरतमंद माण्हू शफी उर्फत था केतिरा शफी उर्फत ख़तमु करे सघंदो। हर गैरतमंद सिंधी माण्हू जे ज़हन दिमाग़ के दिल में सिंधू देश लिबरेशन आर्मी जो हेडक्वार्टर था केतिरा किरोड़े सिंधी माण्हू खे ख़तमु करे सघंदा। असां में एतिरी ज़रूरत ई कोन्हे का। असीं दावा सां था चऊं असांजो दोस्त ज़ुल्फ़कार कोलाची जॾहिं बि अख़बार में पढ़ंदो हो त बलोचिस्तान जे अंदरि क़ौमी वज़ाहमत ऐं वेड़ वधंदी थी वञे त हुनजी दिलि तड़पंदी ऐं उहो हमेशह समूरनि दोस्तनि सां इन ते वेही सख़्तु एहतिजाज अंदाज़ में चवंदो हो त सिंध जे अंदरि बि पंजाबियुनि जा लाश वञनि ऐं सिंध जे अंदरि बि क़ौमी मज़ाहमत एतिरी थी अचे जो असां पंहिंजे बलोचिस्तान खां बि गोए खणी वञूं। ऐं तारीख़ इन ॻाल्हि खे साबित कयो। दरिया ख़ान जी कारवायुनि खे लिकाइण लाइ रियासत समूरनि मीडिया जे ज़रिए खे रोकींदी रही त हिनखे मीडिया में न ॾियो। GS मुत्तहिदा महाल जे चेयरमैन जो नालो को बि TV चैनल पंहिंजे चैनल ते हलाइण लाइ नाले खणण लाइ तयारु कोन्हे। असांखे ख़बर हुई असां सां उहे मीडिया जा माण्हू चवंदा हुआ त रियासत रोके थी त जस्मन ते बंदिश आहे। असीं चवंदा हुआसीं
त उन्हनि खे चओ त जेकर तव्हां में ज़रूरत आहे त उहो बाक़ाइदगी सां ऐलान कनि त GSN मुतहिदा महाल ते बंदिश आहे त असां उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं।